पहुती अची तव्हां सां हिते रोड ते वेठा आहियूं। हूअं मुंहिंजो ॻोठु सन नवाबशाह में रहंदो आहियां, पर यकीनन असां मजमूई तौर ते सिंध जे असांजो ख़ानदान या असां मजमूई तौर ते सिंध जी ख़ुशहाली, ख़ुदमुख़्तियारी, तरक़ी, आज़ादीअ लाइ सॼी उमिरि इहा जिदोजहद कई आहे। ही वाक़ियो जो पस मंज़र इहो आहे त जीअं सियारो थींदो आहे त सॼी सिंध में सरदार जी रोज़ी लॻंदी आहे। अरब जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि मां ईंदा आहिनि, उहे उन्हनि खां हू पैसा वठंदा आहिनि, हज़ार न लख न करोड़ वठंदा आहिनि। जिन गाॾियुनि में तव्हां घुमंदे ॾिसंदा हूंदो, हुननि जे चवण ते मिलंदियूं आहिनि, ऐं पोइ हू हुननि जी सरदारी छुटी 4 महीना दलाली कंदा आहिनि। दलाली हर बुरो कमु हू इन लाइ कंदा आहिनि त इन 4 महीननि में कमायूं। पोइ ऐं ही बि उनजो आहे पोइ बदमस्त जॾहिं ॻोठनि में गाॾियूं हलाइनि था त नाज़िम जहिड़ो सोशल वर्कर, गैरतमंद कारकुन उहो अची अॻियां ते थियो त बाबा हेॾां किॾां पंहिंजे हदनि में रहो, पंहिंजो निकिरो। त उन्हनि खे तकलीफ़ कंहिंते थी अचे, तकलीफ़ कंहिंखे आई आहे? उन 4 लफ़्ज़ चया आहिनि, उन गैर मुल्की माण्हूअ खे तकलीफ़ थी आहे, सरदार खे ऐं उन्हनि जे माण्हुनि खे, ऐं हुनखे सॾे ऐं हुन ते तशदुद करे ऐं सॼो ई हुनजी जान विञाए छॾियो। पर 2 ॾींहं थिया आहिनि, माना 4 ॾींहं राति जो वाक़ियो आहे, कल्हो को सॼो ॾींहुं गुज़रियो आहे, अॼो को ॾींहुं। हिते जेके हिन इलाइक़े मां चूंडियल या हितां जे पासे जा जेके बिरादरियुनि जा चङा मुड़ुस आया आहिनि, उहे चवनि पिया, उहे वरी ज़बानी तरह सां इत्मिनान ॾियनि पिया त सिंध हुकूमत तमामु घणी मुतहरिक आहे। सिंध हुकूमत मुतहरिक आहे, हितनि खे बचायूं कीअं? पुलिस खे, SSP ऐं DIG खे हिते तव्हां सां गॾु ते बीहणु घुरिजे, हुननि जे वठी ऐं हुनखे गिरफ़्तार करणु घुरिजे। जंहिं FIR में जेके माण्हू नामज़द आहिनि, जेके बि मालिक ॾिना आहिनि, उन्हनि खे फिलफौर यकदम उन्हनि खे गिरफ़्तार कनि। इहा थींदी इब्तिदा। को ईमानदार ऑफिसर रखनि जेको जांच ते करे त वरी उन्हनि खे छॾे न। बाक़ी ही जेके सरदार ॿिया जेके चङा मुड़ुस आहिनि, इन्हनि जूं हिक ॿिए खे बचाइण लाइ ईंदा आहिनि। इन्हनि सरदारनि जी सरदारी मूं ॾिठी आहे। जॾहिं इलेक्शनूं ईंदियूं आहिनि या जॾहिं कमु पवंदो तव्हां में त तव्हांजे चवंदा तव्हां भाउ आहियो, भेणु आहियो, रत आहियो, पर कॾहिं तव्हां हुननि खे ओताक में कॾहिं गॾु विहारे ॾिठो आहे? कॾहिं तव्हांखे बराबरीअ जी रत सां ईअं ॻाल्हाइबो आहे? पर हू हमेशह तव्हांखे इस्तेमालु कनि था। पोयनि सालनि में हींअर घणो वाक़ियो पुराणो कोन्हे, जून जो महीनो आहे, 6 जून, रमज़ान जे महीने में इहे ई असांजा गबोल, जोखिया ऐं कलमती ॿिया दोस्त हुआ, जिन जे ज़मीनुनि ते ॻोठनि में बिल्डोज़र हलाया, कंहिं हलाया? सिंध हुकूमत, बिल्डर माफ़िया, उते जा MPA, सरदार साॻा जेके तव्हांजे बिरादरी जो सरदार, ॿिया सरदार, सभु उन्हनि बिल्डर माफ़िया सां गॾु आहे। अॼु अरब माफ़िया सां गॾु आहिनि। इहे ई तव्हां सां ज़ुल्म जो सबबु थियनि था। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियूं, असांजो क़ौमी कारकुन, हींअर सिंध जो माण्हू इन्हनि सरदारी ॿियनि मां थी पंहिंजे वतन सां मोहबत करे थो। तव्हां ॾिठो त जॾहिं सॾु ॾिनोसीं 6 जून ते त सुपर हाईवे ते मेलनि में माण्हू अची बीठा, हितां जा दावेजीअ जा, घारे जा, जितां जा बि, गगर जा, गडाब जा, हर हिकु जाइ जा ग़रीब माण्हू अची गॾु बीठा। हुननि सरदारनि वॾेरनि चङनि मुड़ुसनि चयुनि त छॾियो त सिंध विकिणनि, भले विकिणनि, छो त हिन जी कमीशन असां वरिती आहे, पर असां हुननि जे सिंध जो माण्हू उते अॻियां थी बीठो ऐं हुननि जी मुखालफ़त कई त इहा सिंध हाणे तव्हांखे विकिणण न ॾींदासूं। इहो ज़रदारी ऐं हुनजी सिंध हुकूमत सिंध खे विकिणे पई ऐं हिते ग़रीबनि ते ज़ुल्म करे थी, ही क़तल करे थी ऐं ज़मीनुनि जा रिकॉर्ड तब्दील करे ऐं विकिरो कनि था। पैसा केॾां था वञनि? इन्हनि सरदारनि खे कमीशन जा था मिलनि ऐं बिल्डर इन मां कमाइनि था ऐं हिन जो अधु हिसो ज़रदारी खे था ॾियनि। हाणे इहो धंधो हली रहियो आहे। असां हिन जी मुखालफ़त करियूं था। असीं सम्झूं पिया त सिंध दुश्मन आहिनि। अॼु बि जेकर इंसाफ़ पसंद हुजनि त अॼु सिंध हुकूमत खां का वॾा हथ आहिनि। लखे हुननि वटि पुलिस वारा आहिनि, हुननि वटि केतिरा ऑफिसर आहिनि, सभु एड्रेसूं ॾिठियूं पयूं अथनि, फोन नंबर खे बि ट्रेस करे ॾिसंदा त कहिड़ो माण्हू किथे वेठो आहे। पर
हिन वक़्त ते तव्हांखे आथतूं ॾियण हुननि जा माण्हू अचनि पिया ऐं मथे हुनखे बचाइण लाइ उनखे कोर्टुनि मां ऐं ॿियनि मां बचाइण लाइ हुनखे लिकाइण में हू सिंध हुकूमत गॾु बीठी आहे। उन करे आउं तव्हांजे जिदोजहद खे सलाम थो ॾियां, तव्हांजे ॾुख में बराबरि जा शरीक कयूं ऐं हिनजो शिरकत जो इहो ई आहे। असांजा जेके 4 कारकुन आहिनि, असांजूं मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं आहिनि, वतन दो सियासी जमायतूं, उहे तव्हां सां गॾु अची बीहनि थियूं त जेकॾहिं लठ हिननि खे हणंदो त असीं खणंदासीं, जेकॾहिं हिननि खे रोड तां जेके उतारण जी कोशिशि कंदासीं त हुनजी मज़ाहिमत असीं बि कंदासीं। उन करे वारिसनि खे हिमत करणी पवंदी, फरियादी न फिरे, असीं हुननि सां गॾु आहियूं। इहा रुॻो तव्हां ई आहे। इन्हनि जे ॻाल्हियुनि में 5 रुपयनि में ऐं 5 जांचनि में न अचो। इंसाफ़ लाइ गिरफ़्तार थींदा त पाण उथंदासूं, या जेको बि तव्हां मालिक जेको फ़ैसिलो कंदा असीं हुन सां बीहंदासूं। अॻी बि जेकॾहिं लाॻीतो वेहणो आहे त लाॻीतो, जेकॾहिं वरी ॿी कॉल ॾियणी आहे, रेल जी ॾियणी आहे या हींअर हलणो आहे त जेको बि तव्हांजी हिकमत अमल हूंदी असीं तव्हांखे कोन ॾसींदासूं। तव्हां जेको कंदो असीं तव्हां सां गॾु आहियूं। मथां ताईं पाण खे रुॻो अकेलो सम्झो। इहा सम्झो त असांजो तव्हां सां जहिड़ो बि हाल हूंदो तव्हांजो साथ रहंदो। पर जीअं जुरत करे निकिता आहियो ऐं हिन ज़ुल्म खे सॼी दुनिया में हींअर ख़्वारी अची वई अथनि, सॼी दुनिया ॾिसे पई जेको तव्हां हिते बीठा आहियो। ईअं न आहे त को ठटो पियो ॾिसे या कराची पियो ॾिसे, सॼी दुनिया ॾिसे पई ऐं सिंध जो घणो माण्हू तव्हां सां हमदर्द आहे। उन करे इन हमदर्दीअ खे ताक़त में बदिलायो, जिदोजहद में बदिलायो ऐं ज़ालिमनि खे, ताक़तवर माण्हुनि खे ज़ेर करे ऐं हवालात में हुननि जे कालकोठड़ियुनि में हुननि खे बंदि करियो। उनजे जिदोजहद तव्हां सां गॾु आहियूं। महिरबानी। जी एस पाण वटि हिते मलीर जो दोस्त जसाब मलीर जो अॻवान मज़हर बुलेजी पहुतो आहे। पाण हुनखे अपील कंदासीं त अचे तव्हां सां मुखातिब थिए। मज़हर बुलेजी हथियार ताणी ही साईं थो हथियार